बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। न्यूज़ टॉक में भलीकार आऊँ इरफान महबूब। नाज़रीन, पाकिस्तान जो सियासी वायुमंडल या सियासी गर्मी पद अज भी पाण ॾिठोसीं त वो हाई टेम्परेचर रहियो। उन जो गुज़रियल ॾींहुं सदर आरिफ अलवी साहब क़ौमी असेंबली जो इजलास सॾाइण वारी समरी जेका रद्द कई, उन जा जेके आफ्टर शॉक आहिनि या सियासी जमायतुनि जा जेके रद्दमल आहिनि उहे अॼु बि असांखे ॾिसण ऐं ॿुधण वटां मिलिया। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन में बि सदर आरिफ अलवी साहब जो ज़िक्र थियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहो वाज़े कयो त सदर आरिफ अलवी ते आइन टोड़ण ऐं इजलास न सॾाइण जा ॿ धारदार केस दाख़िल थींदा। नून लीग खे बि पाण ॾिसूं था त इसहाक डार साहब तरफ़ां अॼु बयान जारी कयो वियो। मीडिया सां जॾहिं इसहाक डार साहब ॻाल्हायो त उन्हनि वाज़े चयो आहे त सदर आरिफ अलवी आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। सो बज़ाहिर जेका सिचुएशन आहे पाण ॾिसूं पिया त सदर आरिफ अलवी साहब हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में मुल्क में आइनी बहरान जो जेको आहे सो उहो ज़िम्मो खणी वरितो आहे। इन खां पहिरियां बि पाण ॾिठोसीं जॾहिं PDM हुकूमत वजूद में पे आई ऐं PDM जॾहिं अपोज़िशन में हुई ऐं हुननि तॾो के पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार जेको बानी चेयरमैन बि आहे उन जे ख़िलाफ़ु जॾहिं बेएतमादी वारी रिथ फाइल कई त पाण ॾिठोसीं त उन रिथ खां पोइ जेका डायरेक्शन्स मिलियूं सदर आरिफ अलवी साहब खे उन वक़्त जे वज़ीर आज़म तरफ़ां, त उन जे चवण ते हुन असेंबली टोड़े छॾी। इहो मामिलो पाण ॾिठोसीं सुप्रीम कोर्ट में वियो ऐं उतां रिवर्स थी आयो। वरी चूंडुनि में जेको तारीख़ वारो मामिलो आहे उन में बि पाण ॾिठोसीं जॾहिं सुप्रीम कोर्ट में मामिलो वियो त सुप्रीम कोर्ट बि ॿिन्ही केसनि में इहो वाज़े कयो त सदर पंहिंजी जेका आइनी ज़िम्मेवारी आहे उहा पूरी न कई। हिन भेरे बि पाण इहो ई ॾिसूं पिया त सदर आरिफ अलवी साहब जेतोणीकि पाबंद आहे पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी करे ऐं आइन मूजिबि इजलास सॾाए, पर निगरान हुकूमत तरफ़ां जेका इजलास सॾाइण जी समरी उमाणी वई उहा रद्द थी वई आहे। ऐं अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी इन मामले ते ॿ धारदार केस सदर आरिफ अलवी ख़िलाफ़ु दाख़िल थियण जा पाण चऊं त थ्रेट ॾिनो आहे या पाण चऊं त ख़बरदार कयो आहे। ॿियो जेको अहम मामिलो आहे त चूंडूं थी वियूं आहिनि, पर चूंडुनि में जेके धांधली जा इल्ज़ाम आहिनि उहे ॾींहों ॾींहुं ज़ोर वठंदा पिया वञनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छंछर ते हिकु भेरो ॿीहर सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान कयो आहे ऐं मख़सूस सीटुनि वारो जेको मामिलो आहे उहो बि पाण ॾिसूं था त रोलड़े जो शिकार आहे। एतिरे ताईं जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध ऐं पंजाब जा जेके इजलास थिया आहिनि मख़सूस सीटुनि ते, मख़सूस सीटुनि खां सवाइ उन्हनि खे बि गैर आइनी ऐं गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। इन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इब्राहिम कुंभर साहब सीनियर सहाफ़ी तज़िया निगार असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। इब्राहिम साहब अस्सलाम वालेकुम। साईं, वक़्त ॾियण जी वॾी महिरबानी। ॾिसूं पिया सदर आरिफ अलवी हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में सियासी बहरान जो ज़िम्मो खणी वरितो आहे। हिकिड़ो समरी मूव थिए थी प्रेसिडेंट ॾे त तव्हांखे इजलास सॾाइणो आहे, आम चूंडूं थी वियूं आहिनि, पर उहा रिजेक्ट थी वञे थी। आरिफ अलवी साहब ईअं छो पियो करे? कहिड़ा मोटिव्स थी सघनि था? कहिड़ो फ़ाइदो आहे? जी, बुनियादी तौर ते आरिफ अलवी बदकिस्मती सां हिन मुल्क जो सदर थी वियो आहे, पर आरिफ अलवी हिकिड़ो सदर जेको सो वफ़ाक़ जी ज़मानत हूंदो आहे ऐं उहो किरदारु जेको सो आरिफ अलवी पहिरें ॾींहं खां जेको सो अदा न पियो करे। हू अॼु बि पहिरें ॾींहुं सदर थियण खां वठी अॼु ॾींहं ताईं हू तहरीक इंसाफ़ जो जेको सो आहे उहो अॻवान कारकुन या रहनुमा तौरु उनजो किरदारु रहियो आहे। आरिफ अलवी जी सदारत जेका थिया हुई उन खां अॻु में संदसि किरदार ते दबाव आहे, छाकाणि जो पार्लियामेंट ते जेको हमिलो थियो या जेको धरणो लॻो 2014 में, उन खां पोइ PTV ते जेको हमिलो थियो उन ई में सदर आरिफ अलवी जूं जेके टेलीफोन कॉल्स जेके आहिनि उहो पकड़ियूं वयूं हुयूं, जंहिंमें हू पंहिंजे सरबराह इमरान ख़ान खे मुबारकूं पियो ॾिए। त मसइलो इहो आहे त उन खां पोइ जॾहिं हेॾो लीडर थी वियो, हेॾो वॾो उहिदो मिलियो, यानी रियासत जो सरबराह हूंदो आहे, प्रेसिडेंट चैन कमांडर इन चीफ हूंदो आहे प्रेसिडेंट। उन खां पोइ बि जेको सो उन जो किरदारु अहिड़ो आहे त पाकिस्तान जो जेको सियासी निज़ाम आहे, जेको डेमोक्रेटिक पार्लियामेंटी निज़ाम आहे, उन खे मज़बूत कजे। छाकाणि सदर जेको सो उहो पार्लियामेंट जो हिसो हूंदो आहे ऐं उहो सदर जेको सो पार्लियामेंट खे कमज़ोर पियो करे। रुगो ईअं न, पर सदर आरिफ अलवी हिन खां अॻु में बि जेको सो जॾहिं PDM गवर्नमेंट ठही हुई उन ई वक़्तु वज़ीर आज़म खे हलफ़ खणाइण खां इनकार करे छॾियो। सदर आरिफ अलवी हिन खां अॻु में असेंबलियूं जेको सो बिना जवाब जे सियासी मक़सदनि जे करे असेंबली टोड़ण जो जेको फरमान उहो बि जारी करे छॾियो। उनजे करे इहे समूरा मामला जेके आहिनि उहो हिकिड़े अहिड़े पॉलिटिकल कल्चर खे जनम पिया ॾियनि जेको अफ़रा तफ़री जो सबबु बनियो आहे। हाणे उहा शइ जेका था उहा ग़लतियूं जेके आहिनि सुधारण बदिरां हिकिड़ी नई ग़लती करण पियो वञे, जंहिंखे जितां किथां जंहिंजी निंदा थी रही आहे। ऐं उन सां सदर जी बतौर जेको हिकिड़ो जेको गैर जानिबदार उहिदो आहे
उन ई ते छंडा पवंदा ऐं उहो ख़ुदि जेको सो उहिदो जेको तकरारी थी वेंदो। जी अच्छा साईं, पाण इहो बि ॾिसूं था त अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी चेयरमैन अडियाला जेल में जॾहिं मीडिया सां ॻाल्हायो आहे त उन अलल ऐलान सदर आरिफ अलवी जे इन अमल जी पुठ भराई कई आहे ऐं चवे थो त बिल्कुलु सही कयो आहे सदर आरिफ अलवी साहिबु जेकॾहिं इजलास न घुरायो अथई। बिलावल साहिबु वरी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन में क्लियर कट बिलावल साहिबु चयो आहे त सदर आरिफ अलवी ख़िलाफ़ आइन टोड़ण ऐं असेंबली जा इजलास न सॾाइण जा केस दाख़िल थींदा। ही तव्हां ॿुधी हूंदी प्रेस कॉन्फ्रेंस, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही थ्रेट आहे या पाण इन खे चऊं त ख़बरदार थो करे, इंटीमेट थो करे? जी बिल्कुलु बिलावल भुट्टो जो जेको सो उहो सियासी बयानु आहे, पर सुप्रीम कोर्ट जेको सो हिकिड़ो हुकुम ॾिनो हो कासिम सूरी जे हवाले सां, तव्हांखे यादि हूंदो ऑब्जर्वेशन हुई। कासिम सूरी जेको सो आहे उहा असेंबली जेको सो जेको प्रोसीडिंग आहे या उन ई खे हिकिड़ो तकरारी बनायो, उहो गैर आइनी कमु कयो ऐं जेका इतमाद जी रिथ हुई उन ई खे जेको सो डिसमिस कयो, उहो गैर आइनी अमल हो। उन जे करे उन मथां आर्टिकल 6 जो या आइन जी भंजा जो जेको केस हलायो वञे, उन ई रोशनी में जेकॾहिं ॾिसे त इहो सॼो प्रोसेस हो जेको असेंबली टोड़ण वारो सॼो अमल हो, उन में आरिफ अलवी जा बतौर सदर जेके सिर्फ़ु हथ रंगियल आहिनि, त उन में जेकॾहिं को केस थिए थो, का इंक्वायरी ठहे थी, त उहो हुकूमत खे ईंदड़ हुकूमत खे इख्तियार आहे त उहो इंक्वायरी थी सघे। जेसिताईं आरिफ अलवी सदर आहे तेसिताईं त उनखे इस्तिस्ना हासिल आहे आइनी तौर ते उनजे ख़िलाफ़ को बि केस नथो दाख़िल थी सघे। पर जॾहिं आरिफ अलवी इन उहिदे तां लहंदो त जेके केस अॻु में दाख़िल थियल आहिनि उहे सभु रिवाइव थींदा, उन वरी जेके अदालतुनि में हुनखे मुंहुं ॾियणो पवंदो। हिकिड़ी शइ क्लियर आहे, हाणे नवां केस दाख़िल थियनि था या नई गवर्नमेंट जेका सा उहा जेका इनकमिंग गवर्नमेंट आहे उहा कहिड़ो डिसीजन वठे थी, ॻाल्हियुनि जो हथु वधाए थी, डायलॉग ते यकीन रखे थी, इन्हनि पार्टियुनि खे दावत ॾिए थी, उन में सदर जेको सो जेको अॻूणो सदर थी वेंदो जल्दी, छाकाणि इलेक्शन कमीशन नए सदारती चूंड जो शेड्यूल पिणु उहो ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। त इहे जेके केस आहिनि उहे केस त हिकिड़ो फ़ैसिला गवर्नमेंट खे ई करणा आहिनि। जेसिताईं इमरान ख़ान जो सुवाल आहे त इमरान ख़ान जे हेतिरियूं सख़्तियूं सहण खां पोइ बि इमरान ख़ान मां जेका उमेद लॻाई पई वई त इमरान ख़ान हाणे पॉलिटिकल जेको कल्चर आहे उन ॾांहुं माइल थींदो, पॉलिटिकल जेको सो सिस्टम आहे उन जी मज़बूती जी ॻाल्हि कंदो, ॾुख में हूंदे बि हू कोशिशि चवंदो त भई जेको ही जीअं बि मुल्क हलाइणो आहे त उहो मुल्क जेको सो सियासी ऐं जमहूरी निज़ाम त हली सघिजे थो। पर हुनजो अहिड़ो को बि बयानु न आहे आयो, को बि बयानु हुनजो न आहे आयो। हुनजी ज़बान मां अॼु बि जेको सो उहो उलाही था निकिरनि ऐं कंहिं बि पॉलिटिकल विज़डम, सियासी दानिश, ॾाहप, लचक उनजी का बि ॻाल्हि ॿुधणु नथी अचे। उनजे करे जेको इमरान ख़ान चवे थो त आरिफ अलवी सही कयो आहे, बुनियादी तौर ते इमरान ख़ान हिदायत ॾिनी हूंदी ऐं मैसेज मोकिलियो हूंदो त तोखे न आहे करिणो, हीअं न आहे करिणो, पर कॉन्स्टिट्यूशन आहे, उन कॉन्स्टिट्यूशन में वे आउट ॾिनल आहिनि। सदर इनकार थो करे छॾे, ॿियो वे आउट आहे जेको उन जे बुनियाद ते जेको इजलास थियो आहे उन इजलास खे कीअं चैलेंज कंदो तव्हां? अच्छा सर, हिकिड़ी ॿी शइ बि साम्हूं आई आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके चूंडियल मेंबर आहिनि उन्हनि जो इम्कानी तौरु इहो फ़ैसिलो बि थी सघे थो त हू पार्लियामेंट में हलफ़ खणणु न वञनि। अॼु असद कैसर साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जंहिंमां इहा शइ वाज़े नज़र अचे थी। उन्हनि क्लियर ॿुधायो आहे त असांखे वञिणो आहे या नाहे वञिणो इहो असां सुभाणे डिसाइड कंदासीं। ॿिए पासे PTI छंछरु ते एहतजाजी तहरीक एहतजाज जो बि ऐलान कयो आहे चूंडनि में मुबैना धांधली ख़िलाफ़। त हीअ जेका सिचुएशन आहे असीं ॾिसूं पिया त पार्लियामेंट उनखे बि कमज़ोर करण जी कोशिशि थी रही आहे ऐं ॿाहिरि बि हिकिड़ी एहतजाज ऐं धरणनि जो जेको सीज़न आहे उनखे ॿीहर मचायो पियो वञे। हीअ पाकिस्तान इन वक़्तु जेको सियासी बहरान आहे ऐं मुआशी बहरान आहे कीअं निकिरी सघूं था जेसीं ताईं सियासी इस्तेहकाम न ईंदो, मुआशी इस्तेहकाम बि न ईंदो? असांजूं जेके सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जो कहिड़ो रोल हुजणु खपे? भई इहा ई त जेको सो वॾी बदकिस्मती आहे तहरीक इंसाफ़ जॾहिं हुकूमत में न हुई तॾहिं पार्लियामेंट जे ख़िलाफ़ हुई। जॾहिं 2014 जा जेके धरणा हुआ पार्लियामेंट जमहूरी हुकूमत जे ख़िलाफ़ हुआ। जॾहिं हुकूमत में आई तॾहिं हुकूमत हली न सघी त वरी असेंबली बि टोड़े छॾियईं। वरी जेका पंजाब असेंबली हुई, KPK असेंबली हुई, उहो बि पाण टोड़े छॾियईं। हाणे तहरीक इंसाफ़ खे किथां कहिड़े एंगल खां ॾिसे त उहा पार्लियामेंटी जमहूरी पार्टी आहे, उहा मुल्क में जमहूरियत चाहे थी। इहे जेके बि हुनजा पार्लियामेंट जे मुखालिफ़ रवैया रहिया आहिनि अमली तौर ते हुन जेका दुश्मनी कई आहे पार्लियामेंट सां बल्कि कॉन्स्टिट्यूशन सां ऐं जमहूरियत सां ऐं जमहूरी सिस्टम सां, उन मां लॻे इहो थो त उन्हनि जे ज़हन में यानी इमरान ख़ान जे ज़हन में हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो ज़ियाउल हक़ टाइप जेको सो उहो हिकिड़ो मार्शल लॉ डिक्टेटर वेठो आहे
ऐं हू चाहे थो त सॼो मुल्क मुंहिंजे हवाले करे छॾनि, वन मैन शो थी आऊं हलायां, हुनखे चवां फांसी ॾेई छॾियो, हुनखे विझो जेल में, हुनखे एतिरी सज़ा। ही हिक ई वक़्त ते समूरा पावर्स जेके से यूज़ करणु चाहे थो, हुनजी जेका सा मेंटेलिटी उहा थी वई आहे। हाणे मूंखे इहा ख़बर नथी पवे त इन में कहिड़ी रॉकेट साइंस आहे, इहा शइ इजाद कजे, इहा शइ हज़म करे वठिजे त भई ही मुल्क जेको सो आहे, हिन मुल्क जो हिकिड़ो आइन आहे, हिन मुल्क जो हिकिड़ो सिस्टम आहे, हिन मुल्क जा हिकिड़ा इदारा आहिनि, उहे इदारा आइन जे ताबे आहिनि। हिकिड़े माण्हू खे को जेको सो इख़्तियार न आहे। डेमोक्रेसी जो मक़सदु इहो आहे त रुगो निज़ाम जमहूरी न हुजे, पर समूरा इदारा जेके आहिनि, उन्हनि इदारनि जे अंदरि जेके इदारा आहिनि उहे सभु जमहूरी हुजनि। पोइ उन्हनि में आर्मी जेको फौज हुजे, उन्हनि में सुप्रीम कोर्ट हुजे, इंसाफ़ जा इदारा हुजनि, उन में पार्लियामेंट हुजे, उन में एग्जीक्यूटिव हुजे, जेके बि हुजनि इदारा, उन्हनि इदारनि अंदरि जमहूरियत पंहिंजे रूह मुताबिक़। हाणे इहा ॻाल्हि जेका असां हिननि खे सम्झ में नथी अचे, उन्हनि जे करे बिल्कुलु ही अहिड़ो फ़ैसिलो करे सघनि था, छाकाणि पार्लियामेंट सां त हिननि खे ख़ुदा करण दुश्मनी आहे। उन्हनि जे करे पार्लियामेंट में जेकॾहिं न वेंदा त उन में का बि अचरज जी ॻाल्हि कोन्हे, छाकाणि 2013 खां वठी उन पार्लियामेंट जे ख़िलाफ़ आहिनि। पाण हुआ तॾहिं बि ख़िलाफ़ थिया, जेकॾहिं ॿिया हुआ न वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हो तॾहिं बि हुनजे ख़िलाफ़ आहे। सिंध असेंबली में पोइ खटूं खणियो वेंदा हुआ, को मुसबत किरदारु हिन जो रहियो ई कोन्हे, हिकिड़ो हलकड़ो किरदारु सदाईं रहियो आहे। उनजे करे इन में का बि अचरज जी ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं PTI अहिड़ो फ़ैसिलो करे थी। जेसिताईं तहरीक जो जदोजहद जी ॻाल्हि आहे या एहतिजाज जी ॻाल्हि आहे, त उहो एहतिजाज हुननि जो हक़ आहे ऐं एहतिजाज हुननि करे ॾिठो आहे, मुख़्तलिफ़ मौक़नि ते कयो आहे, भोॻिनि बि था। हाणे सिखिया बि हूंदा एहतिजाज कीअं करणु घुरिजे, सो एहतिजाज जी हद ताईं ठीकु आहे। बाक़ी पार्लियामेंट सां दुश्मनी हिननि जी पहिरें ॾींहं खां वठी आहे। हू चाहिनि था त पार्लियामेंट जी हिन ज़मीन, हिन रूअ ज़मीन ते पाकिस्तान में हुजे ई न कॉन्स्टिट्यूशन हुजे, न पार्लियामेंट हुजे, रुॻो अकेलो इमरान ख़ान हुजे, उन जे निकितल बात मां ज़बान मां जेको हर लफ़्ज़ आहे उहो कानून हुजे। अहिड़ी सूरत हाल में सी पोइ जेका हुकूमत ईंदी इतिहादी, उन जे लाइ डिलीवर करणु केॾो सवलो या ॾुखियो हूंदो? कर्ज़ ॾियणा आहिनि, महांगाई ऑलरेडी आहे, नए पैकेज में वेंदासीं IMF सां, त वरी IMF जा हिकिड़ा नवां सख़्त शर्त हूंदा। कीअं पोइ डिलीवर केतिरो करे सघंदी नई जेका हुकूमत हूंदी? अपोज़िशन जो रवैयो ॾिसो था, सियासी जमायत आहे हिकिड़ी मेन सेकेंड लीड, उनजो रवैयो जेको आहे साम्हूं आहे हुकूमत सां, अवाम सां, पार्लियामेंट सां, इदारनि सां। बस सिस्टम आहे, सिस्टम हाणे हिकिड़ो ठहियो आहे, उनखे त कमु करिणो आहे न। PTI जेकॾहिं पार्लियामेंट में नथी अचे त स्पीकर वटि इख़्तियार आहिनि मुसलसल जेके आहिनि। जेकॾहिं PTI जा मेंबर हलफ़ बि नथा खणनि त जेको हिकिड़ो अॻु में बि हिननि हिकिड़ो ख़ुदि PTI जेको थो ऑर्डिनेंस जेको थो मंज़ूर कयो, जंहिंमें 10 ॾींहंनि ताईं हलफ़ न खणंदड़ जी सीट वेकेट थी वेंदी हेॾी, उहो अहिड़े क़िस्म जो वरी ऑर्डिनेंस अची सघे थो। मार्च खां पोइ जॾहिं नओं सदर ईंदो त पार्लियामेंट में सदर जी जेका था यानी हुकूमत सदर जी हमांगी हूंदी, उन में जेकॾहिं को बि ऑर्डिनेंस या कानून साज़ी थिए थी, उन कानून साज़ी में सभु सीटूं वेकेट थी वेंदियूं, नई ज़मीनी चूंड ते। इन में छा आहे, इन में का ॻाल्हि ई कोन्हे। बाक़ी ॿाहिरियों प्रेशर आहे, उहो ॿाहिरियों प्रेशर हुकूमत हुकूमत खे ख़बर आहे त केतिरो अंदरूनी या ॿाहिरियों प्रेशर ईंदो। ऐं हीउ सॼो जेको थो हुननि जेकॾहिं हुकूमत वरिती आहे हिन सूरत हाल में बि, हिन ख़तरनाक सूरत हाल में, त उन जो बि हल हुननि वटि ज़रूरु हूंदो। अॼु मौलाना साहब बि साईं अॻकथी कई आहे त हीउ निज़ाम न हली सघंदो ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में जेके निज़ाम जे अंदरि सिस्टम जे अंदरि माण्हू वेठा आहिनि उहे रोईंदा। कहिड़ो छा बुनियादु आहे मौलाना साहब वटि अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे? भई मौलाना साहब वटि त जेको सो उहो हिकिड़ो बुनियादु इहो आहे त हीअ जेके इलेक्शन नतीजा आया आहिनि, जेके सभु माण्हू चवंदा त हिकिड़ा मैनेज थियल आहिनि, मां सम्झां थो मौलाना साहब उन ई ॻाल्हि खे वरितो आहे। मौलाना साहब खे जेके इलेक्शन खां अॻु में होप हुई, जेका उमेदु हुई, उहा पूरी न आहे थी। उनजे करे एहतिजाजी तौर ते मौलाना साहब न को हुकूमत जो हिसो बि थिए, न सदर जी जेको चूंड में हिसो बि थिए, न उनजो वोट ॾींदो, न ई वरी वज़ीर आज़म जी इलेक्शन में वोट ॾींदो। इहो मौलाना साहब जो एहतिजाज आहे। एहतिजाज बिल्कुलु एस्टेब्लिशमेंट जे आॾो आहे। सवाल इहो आहे त पंहिंजी जॻह ते मौलाना साहब सही बि आहे पंहिंजी जॻह ते, छाकाणि जो मुल्क में रुॻो तजुर्बनि ते तजुर्बा था थियनि। हीउ जेको हाणे हुकूमत वारो तजुर्बो ख़ुदि जेको 2014 वारो तजुर्बा हिकिड़ो तजुर्बे माना हिकिड़ी ॿी लेबॉर्ट्री में साॻिए क़िस्म जो तजुर्बो आहे, या साॻी लेबॉर्ट्री में हिकिड़े ॿिए क़िस्म जो उन खां थोरो मुनफ़रिद या मुख़्तलिफ़ तजुर्बो आहे। साॻिया सियासी केमिकल्स या जेके से उहे इस्तेमालु कया विया आहिनि। उनजे करे मौलाना साहब जा इहे ख़दशा बिल्कुलु दुरुस्त आहिनि। इहे ख़दशा आम तौर ते आहिनि, छाकाणि जेका जॉर्ज का गवर्नमेंट जॾहिं बि इत्तेहादी मादी में जॾहिं बि इत्तेहादी गवर्नमेंट ठही आहे, उनखे थ्रेट जेको सो ॿाहिरियों कोन हूंदो आहे, उनखे इत्तेहादियुनि जो थ्रेट हूंदो आहे। त उन बुनियाद ते मौलाना साहब इहे ख़दशा दुरुस्त आहिनि, छाकाणि जो डिमांडूं जेके थियनि मुतालबा उहे इत्तेहादियुनि जा वधी वेंदा आहिनि। ऐं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो ऐं मंशूर आहे। हिते जेको वण वण जी काठीअ जी गॾी आहे, त जॾहिं अञा हलंदो 2 टे महीना किसो, त
त इहे समूरियूं पार्टियुनि जा मुतालबा डिमांड्स वधंदियूं ऐं जो ख़्वाहिशूं बि वधंदियूं उन जे बुनियाद ते ऐन मुमकिन आहे। ऐं उन खां पोइ मौलाना साहिबु जेका ॻाल्हि में करे थो त हीअ जेका मुदाख़लत आहे सियासी निज़ाम में एस्टेब्लिशमेंट जी, इहा न हुजणु घुरिजे। इहा समूरो हर जेको जमहूरी माण्हू आहे उहो करे थो ऐं बिल्कुलु इहा मुदाख़लत न हुजणु घुरिजे। मुल्क खे हिकिड़े पीवर ऐं अहिड़े जमहूरी निज़ाम जी ज़रूरत आहे जंहिंमें सियासतदाननि ते सियासी पार्टियुनि ते एतमाद कयो वञे, जेको पहिरें ॾींहं खां वठी न आहे। ठीकु आहे इब्राहिम कुंबर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। ऐं इहा मुदाख़लत यकीनन तॾहिं ई ख़तमु थी सघे थी जॾहिं असांजा सियासतदान हिकिड़ी टेबल ते वेही ॻाल्हाईंदा, मुतहद थींदा ऐं को लाइमल जोड़ींदा। बाक़ी इहा हिक ॿिए सां जेका छिकताड़ आहे, जेकॾहिं इहा जारी रही त पोइ मुदाख़लत वारो जेको ख़्वाबु आहे या ख़्वाहिश आहे उहा शायदि ई पूरी थी सघे। हिते नंढिड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था।